हज़रत मौलाना सैयद अब्दुल क़य्यूम साहब हाल जवी दामत बरकातुल आलिया ॿिया अकाबिर उलमा जलवा अफरोज़न। इन कॉन्फ्रेंस की ख़ासियत इहा आहे त ही अहिड़े मक़ाम ते आहे जिते क़ब्रिस्तान का सवाइ का आबादी कोन्हे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान जे परवाननि खे दीनदारनि खे इन मक़ाम ते जमा करे थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त शला असां सभिनी जी शिरकत ऐं हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। इंतिहाई मुख़्तसिर वक़्त में अर्ज़ करण चाहियां थो वतन अज़ीज़ पाकिस्तान जेको कलमे तय्यबा जे नाले ते हासिल कयो वियो ऐं क़याम पाकिस्तान वक़्त उहो नारो ॾिनो वियो जेको नारो दर हक़ीक़त इस्लाम जो बुनियाद आहे। नारो ॾिनो वियो पाकिस्तान का मतलब क्या मामा जी अरोड़ जे साथियुनि खे अर्ज़ु आहे अरोड़ जा साथी महिरबानी करे हेॾो अचनि हेॾो अरोड़ जा साथी क़याम पाकिस्तान वक़्त नारो ॾिनो वियो वो नारो इस्लाम जो बुनियाद आहे। नारो हुयो पाकिस्तान जो मतलब छा। इन नारे के एक दफ़ो ॿीहर दोहरायो त जीअं असां पाकिस्तान में उन्हनि बेदीन लाबीस के ॿुधारे सघूं त जेको सन 47 में नारो ॾिनो वियो हो अॼु भी उन नारे जा वारिस नूर शाह जे भिट वारे मक़ाम ते उन नारे के एक दफ़ो ॿीहर दोहराइनि था। पाकिस्तान जो मतलब छा। पाकिस्तान जो मतलब छा। क़याम पाकिस्तान वक़्त नारो ॾिनो वियो इन नारे जे बुनियाद ते 6 लख मुसलमाननि पंहिंजे खून खे पाणी वांगे वहायो। 60,000 उलमा उन्हनि खे सूली ते लटकायो वियो। क़याम पाकिस्तान वक़्त तहरीक पाकिस्तान में हज़ारे मुसलमान औरतनि जे लजनि खे लुटियो वियो उन्हनि जे इज़्ज़तनि खे तार तार कयो वियो। अॼु 72 साल बाद पाकिस्तान में बेदीन लाबी चाहे थी त ला इलाहा इल्लल्लाह वारे कानून खे ख़त्म करे बेदीनी वारो कानून पाकिस्तान में राइज कयो वञे। छा तव्हां बेदीनी वारे कानून खे बर्दाश्त करे सघो था। असां उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था त ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते जन 6 लख मुसलमाननि पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। अॼु उन्हनि जा वारिस ज़िंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां ला इलाहा इल्लल्लाह वारे कानून ऐं नारे जे तरफ़ मेरी अख सां ॾिठो त तव्हांजी अख कढी वेंदी। छा तव्हां ला इलाहा इल्लल्लाह वारे इन नारे जी वारसी कंदो मालकी कंदो उन्हनि जी पोवारी कंदो। अमीरुल उलमा हजरत मौलाना फजलुर रहमान साहब पाकिस्तान में इस्लाम जे निज़ाम जे निफाज़ जे लाइ पाकिस्तान में इस्लाम जी बालादस्ती जे लाइ पाकिस्तान में नामूस रिसालत ऐं ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ पाकिस्तान में मदारिस ऐं मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ पाकिस्तान में ग़रीबनि जे हक़नि जे लाइ इन बेदीन हुक्मराननि जे ख़िलाफ़ मैदान ते आहे। ऐं असां नूर शाह जे भिट वारे इन मक़ाम ते अज़मत औलिया कॉन्फ्रेंस में अहद कयूं था असां पंहिंजे क़ाइद सां शाना बशाना गॾु हलंदासीं। ऐं जेकॾहिं भउ ॾिनो वञे तव्हां जेलनि में वेंदो पोइ बि मौलाना जो साथ ॾींदो। जेके जुरत सां जवाब ॾियनि उहे हथ मथे खणनि छा मौलाना जो साथ ॾिबो। असां उन्हनि कुवतनि खे ॿुधाइण चाहियूं था जंहिंजे वहम गुमान में आहे त शायदि मौलाना फजलुर रहमान जा कारकुन मौलाना फजलुर रहमान जा जियाला उनके मुश्किल मकाम ते छड़े सघनि। असां वाज़े करण चाहियूं था त मौलाना साहब सां रिश्तो त असांजो उहो रिश्तो आहे जेकॾहिं जान कुर्बान करणी पई त जान बि कुर्बान कंदासीं। छो त मौलाना इस्लाम जे लाइ जंग कई आहे। मौलाना नामूस रिसालत जे लाइ मैदान ते निकितल आहे। मौलाना मदारिस ऐं मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ मैदान ते निकितल आहे। ऐं मौलाना जी तहरीक में असां भी पंहिंजो सिर कुर्बान करण जे लाइ तयार आहियूं। चूंकि स्टेज ते
तमाम घणा उलमा मौजूद हैं। बस मां इन पंहिंजे मुख्तसर गुफ्तगू के इन अल्फाज ते ख़त्म करण चाहियां थो त इंशाअल्लाह ताला अमीरुल उलमा हजरत मौलाना फजलुर रहमान साहब जे तहरीक में जमियत उलमा जो हिक कारकुन मौलाना फजलुर रहमान साहब सां ईअं मल्हाईंदो जी आज़ादी मार्च इस्लामाबाद में जमायत जे कारकुननि मल्हायो। अल्लाह रब्बुल आलमीन ई कॉन्फ्रेंस इन में तमाम सां सभिनी जी शिरकत रब्बुल आलमीन खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। आमीन व मा अलैना इल्लल बलाग।